अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम द न्यूज़ रिव्यू सां गॾु मां आहियां मुंहिंजो मेज़बान फ़याज़ नाइच। नाज़रीन, अॼु 7 जून आहे ऐं 7 जून पाकिस्तान में अमूमी तौर ते पर सिंध जे अंदरि ख़ासि तरह ते हिकिड़ो ख़ासि ॾींहुं आहे। उन जे हवाले सां छाकाणि त इहो हिन मुल्क जे अज़ीम मुफ़क्किर ऐं नाम्यारे सियासतदान मोहतरम जनाब रसूल बख़्श पलीअ साहिब जे विछोड़ो जो ॾींहुं आहे। 5 साल अॻु इन ॾींहं ते रसूल बख़्श पलीअ साहिब जो विछोड़ो थियो, पर रसूल बख़्श पलीअ साहिब जो विछोड़ो पंहिंजी हिकिड़ी हक़ीक़त आहे, पर उन सां गॾु गॾु इहा बि हक़ीक़त आहे त हुन पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि सिंध ऐं पाकिस्तान जी सियासत ते जेके अणमिट नक़्श छॾिया आहिनि उहे तारीख़ जो हिकिड़ो सुनहरो बाब रहंदा। हुन जेका जदोजहदुनि जी जेका जे अंदरि जेको किरदारु अदा कयो, हुन जेको तनज़ीम साज़ी जे अंदरि, हुन जेको आवाम जी जागरता जे हवाले सां, ख़ासि तरह वूमन एम्पावरमेंट जे हवाले सां, औरतुनि जी सियासी तनज़ीमकारी जे हवाले सां जेके हुनजा कंट्रीब्यूशन्स हुआ, उहे शायदि पाकिस्तान में इन तरह जो का ॿी माण्हू उनजे पैरेलल अची सघे थो। बहरहाल अॼोके ॾींहं ते असां रसूल बख़्श पलीअ साहिब जी उन सॼे कंट्रीब्यूशन खे भेटा पेश करण लाइ गुफ़्तगू कंदासूं। ऐं हिन वक़्तु असां राब्तो कयो आहे मुल्क जे हिकिड़े सीनियर सहाफ़ी ऐं नाम्यारे तर्जुमेगार जेके 80 जे ॾहाके में रसूल बख़्श पलीअ साहिब जे हुन सियासी सफ़र जा साथी रहिया आहिनि, डॉक्टर अयूब शेख साहिबु। अचो त हुन सां गुफ़्तगू। डॉक्टर साहिबु अस्सलाम वालेकुम। अस्सलाम वालेकुम जी। डॉक्टर साहिबु, पलीअ साहिब जे बारे में ॻाल्हाइण लाइ तव्हांखे फ़ोन कई आहे। तव्हां काफ़ी वेझो रहिया आहियो पलीअ साहिब जी ज़ात सां 80 जे ॾहाके में। अॼु जॾहिं 5 साल थी विया उनजे विछोड़े खे, छा मतिलबु आहे, कीअं उनजे बारे में ॻाल्हाइजे, छा किथां शुरू कजे? आउं उन्हनि ख़ुशनसीब माण्हुनि में आहियां जेके रसूल बख़्श पलीअ साहिब सां गॾु रहिया, हुननि खां सिखिया ऐं हुन जेको असांखे सेखारियो, न रुॻो पढ़णु सेखारियो, सम्झणु सेखारियो ऐं मंतकी तौरु कई नतीजा ऐं जेके शयूं नज़र न ईंदियूं उहे शयूं हुन अॻु में ॾिसी छॾियूं। उन बारे में हुन अवल जेको पोतामेल कढियो, उन लाइ जेके लड़ायूं कयूं, जेके झगड़ा कया, शाह लतीफ़ खां वठी शाह इनायत ताईं ऐं यूनान खां वठी जर्मनी ताईं या अरबस्तान खां वठी ईरान ताईं दुनिया जो कहिड़ो फ़लसफ़ी आहे जंहिंजे बारे में हुन असांखे न ॿुधायो हुजे, जंहिंजे बारे में हुन वटि हिकिड़ी ख़ैर हासिल गुफ़्तगू न हुजे, जंहिं वटि हिकिड़ा वॾा दलील न हुजनि। हिकिड़ो अहिड़ो माण्हू हो जेको रवादार बि हो, हिकिड़ो अहिड़ो माण्हू हो जेको अक़ीदनि खां आरी हो, हिकिड़ो अहिड़ो माण्हू हो जेको हर अक़ीदे जो एहतराम कंदो हो ऐं हिकिड़ो अहिड़ो शख़्स हो जंहिं वटि सवाल हुआ ऐं उन्हनि सवालनि जा जवाब पाकिस्तान जी इस्टेब्लिशमेंट खां वठी पाकिस्तान जी पॉलिटिक्स वटि कोन हुआ। आउं सम्झां थो त जनाब रसूल बख़्श पली जे 30-40 ॾसनि में ॾसाउनि में कम कया ऐं हिकिड़ा माण्हू त उहे आहिनि जिन खे उन वाक़ो कयो, जेके नारेबाज़ हुआ, जिन कूड़ ते नारा पिया ऐं उन नारेबाज़ी खे उन वाक़ो करे हमेशह जे लाइ हिकिड़े अहिड़े कटहरे में हाणे बीहारियो जो उहे क़ैदी वांगुरु सदा हयात क़ैदी बणिया उन कटहरे में अञा ताईं बीठा आहिनि ऐं उन्हनि खे कॾहिं बि बख़्श न कयो वियो आहे सिंधी क़ौम जे पारां। हिकिड़ो ॿियो कमु उन इहो कयो। डॉक्टर साहिबु, इहो जेको तव्हां इशारो कयो था पिया, इहो तव्हांजो कहिड़े पासे ॾांहुं इशारो आहे? छाकाणि त पलीअ साहिब जी जेका जदोजहद आहे, जेका उनजूं लिखणियूं आहिनि या उनजी जेका तक़रीर ऐं तहरीर जेके तेज़ तीर हुआ, उहो त घण तरफ़ा हुया। अव्हां जो इहो जेको कंहिंजो ज़िक्र पिया कयो? मिसाल नारेबाज़ हुआ पाकिस्तान में, कम्युनिस्ट नारेबाज़ हुआ पाकिस्तान में, कौमपरस्त, उन्हनि सभिनी खे उन वाक़ो कयो। हिकिड़ो ज़मानो पाण कम्युनिस्टनि सां गॾु उन्हनि खे सम्झी उन्हनि खां धार थियो, हिकिड़ो ज़मानो पाण कौमपरस्तनि सां गॾु उन्हनि खां सम्झी उन्हनि खे धार थियो। पर जॾहिं बि वक़्तु आयो ऐं तमामु ख़तरनाक घड़ियूं आयूं, न रुॻो पाकिस्तान लाइ पर सूबे सिंध जे लाइ बि। मिसाल तौरु असां तारीख़ी तौर बि ॾिठो त जॾहिं हिकिड़ो बि शख़्स शेख हयात सां गॾु बीहण लाइ तयारु न हो
तॾहिं हिन जेके मारकतल आरा मज़मून लिखिया आहिनि उन ज़माने में, जेको को किताबी सूरत में अंधा हूंदा वेझ में आयो आहे। मूंखे शमशीर लेदरी चयो त अंधा हूंदा वेझ लिखण जे करे असांखे पाण हिकिड़ो हौसलो पैदा थियो। मूंखे सिराज लख मेमन साहब ॿुधायो त इन किताब खां पोइ असांखे इहो अहसासु वधियो त सिंध जो दानिश्वर ऐं अदीब घणो कुझु करे सघे थो। ऐं उन खां पोइ ई जोए साहब जेके बि फ़लसफ़े जा, साइंस जा या तर्जुमनि जा कम कया आहिनि उहे सभु 65 खां पोइ कया अथसि। न त अवल हिकिड़े दाइरे में सभु घुमंदा हुआसीं, हीउ सुठो हीउ ख़राबु, ॾे सवाल वठि जवाबु, इन मां असां निकिरी न सघंदा हुआसीं। हिकिड़ी ॻाल्हि त इहा आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त हुन जमायत इस्लामी जे बारे में या ख़ुदि हिंदुस्तान मां आयल जेके माण्हू आहे जिन पाण खे रोशन ख़्याली जो ठपो हणी छॾियो, रवादारी जो ठपो हणी छॾियो ऐं सभ खां वॾे मोहबे वतनी जो ठपो हणी छॾियो, जिन काइद आज़म ऐं अलामा इक़बाल ते बि कब्ज़ो करे छॾियो, रसूल बख्श पली जे पहिरियां पासो वरितो ग़ालिब जो, पासो वरितई सर सैयद अहमद ख़ान जो, ऐं उन्हनि जूं जेके बि कायाऊं हुयूं, ख़ूबियूं हुयूं, शाइरी हुई, मंतक हो, तालीम जे लाइ उन्हनि जूं महिनतूं ऐं ख़िदमतूं, उन ते उन शेर हासिल गुफ़्तगू बि कई, बहस बि कयो ऐं सॼियूं ॻाल्हियूं खोले अवाम खे ॿुधाए त हीअ जेके हिते वेठा ॻाल्हाइनि इहो सॼो कूड़ आहे। असल में जेके माण्हू उते हुआ उहे हिन क़िस्म जा। मिसाल असां हिकिड़े लेक्चर में वेठासीं, हीअ 1987 जी ॻाल्हि आहे। कराची में सिंधी मुस्लिम मोहम्मद अली हाउसिंग सोसाइटी में उते पलीअ साहब हज़रत मोहम्मद सलम ते लेक्चर ॾिनो। उन लेक्चर में केरु वेठा? इब्राहिम जोए साहब वेठो, तनवीर अब्बासी वेठो, रशीद भट्टी साहब वेठो, मौला बख्श जूणे जो वेठो, ॾाढा कादर रांटो, आरब कीड़ानो, मुख़्तलिफ़ सिंधियाणी तहरीक जूं अॻवान औरतूं वेठियूं ऐं हिकु ॿियो माण्हू मूंखां विसरे थो, उहे वेठा। उन्हनि साढा 4 कलाक पैगम्बर सलम ते जॾहिं ॿुधायो त पैगम्बर सलम हो छा ऐं हुन पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में कीअं हिन अरब जहिड़े ख़रमस्त ख़रपट माण्हुनि खे तब्दील करण लाइ कहिड़ी कहिड़ी बुनियादी जदोजहदूं कयूं, उन ते तबसरो कयो इब्राहिम जोए साहब त असांखे ख़ुशी आहे त तव्हां सख़्तगीर मुस्लमान बि न आहियो ऐं तबलीगी बि न आहियो, न त सिंध सॼी जो अशर ख़राबु थी वञे हा ऐं सभु तबलीग में हुजनि हा तुंहिंजा लेक्चर ॿुधी। सो हुन हज़रत ईसा ते, हज़रत मूसा ते, कार्ल मार्क्स ते, सुकरात ते, बुकरात ते, हू जेके इराक ऐं बगदाद जा माण्हू आहे, जालिम पंहिंजा अबू अली सीना खां वठी इब्न रुशद ताईं ऐं ॿिया जेके बि माण्हू आहे, या वरी पोइ ही कार्ल मार्क्स जी पोइलगी में जेके माण्हू पैदा थिया, हू दुनिया में जिन माण्हुनि खां सभ खां वधीक मुतासिर हो उहो लेनिन खां मुतासिर हो ऐं हुनजो ख़्यालु आम तौर ते इहो चयो वेंदो आहे त पलीअ साहिबु माओ ज़ेतुंग खां वधीक मुतासिर हो, हुनजी टोपी पाइण जो स्टाइल। आम तौर चयो वेंदो आहे त हू पनाहगीरनि जो वेरी आहे, दुश्मन आहे, पर हू इंटरव्यू में चई आयो त मूंखे पॉलिटिक्स नबी अहमद ऐं असमत बाबा जहिड़नि उर्दू ट्रेड यूनियनिस्टनि सेखारी। असां छा आहे ग़ालिब त असां रसूल बख्श पली खां ॿुधो, जीअं शाह लतीफ़ ॿुधोसीं, जीअं अयाज़ ॿुधोसीं। उस्ताद जुमन जे अयाज़ जूं जेके धुनूं आहिनि उहे रसूल बख्श पली जी जी ज़रीना बलोच गॾु वेही लियारीअ में ठाहियूं आहिनि। कंहिंखे इन पासे ख़्यालु हूंदो त धुनूं बि ठाहींदो, पेश लफ़्ज़ बि लिखंदो, मज़मून बि लिखंदो, किताब बि लिखंदो, तकरीरूं बि कंदो, शाह लतीफ़ ते बि ॻाल्हाईंदो, शाह इनायत ते बि ॻाल्हाईंदो, मखतूम बिलावल ते बि ॻाल्हाईंदो, कम्यूनिस्टनि सां, क़ौम परस्तनि सां, सोकाल्ड जमहूरियत पसंदनि सां, हर माण्हूअ सां। अच्छा, जेके माण्हू वरी ज़ाती ज़िंदगी में हुन खां ख़ाइफ़ आहे उन्हनि जो वॾे में वॾो वाहिरू ऐं मददगार हो। मिसाल अमर जलील, मिसाल तारिक अशरफ, इन क़िस्म जा माण्हू जेके रसूल बख्श पली जे को ख़ाइफ़ आहे, पर जॾहिं वक़्त जी सरकार जो वॾे में वॾो बार अमर जलील ते, रसूल इन तारिक अशरफ ते ॿियनि ते पियो, या शीरी सूमरो जो केस थियो नवाब शाह में 2 अक्टूबर 78 ते, त उन में जेकॾहिं अवाम जे पारां वकील थियो
या बलोचन ते बग़ावत जा जेके केस थिया त हैदराबाद साज़िश केस में सिंधी माण्हुनि जे पारां जेको वकील थियो उहो रसूल बख्श पली जो। मां ॿुधायो न 40 ॾसाउनि में हुन 40 कम कया, पर हुन सां हिकिड़ी ख़राबी थी फयाज़। ख़राबी हीअ थी त मिसाल पावर पॉलिटिक्स ॾे रुगो ख़्यालु करे हा त शायदि रसूल बख्श पली जो पावर पॉलिटिक्स जो वॾे में वॾो माण्हू हुजे हा। हुन पावर पॉलिटिक्स खे थोरो नुकाया, थोरो टोकियो, थोरो हुन में डेंट विधा, वरी ओचितो शेख हयात जो मामिलो आयो त वरी ओॾे, वरी बांग्लादेश वारी ॻाल्हि आई त वरी बंगालियुनि सां बीह रहियो, वरी यया जे ख़िलाफ़ बीठो। कहिड़ो जनरल आहे जंहिंजे वक़्त में हुन जेल न कटिया हुजनि, कहिड़े माण्हूअ जंहिं सिंधी माण्हुनि खे टोकियो हुजे ऐं हे हुनजे साम्हूं बीठो न हुजे। उन हिसाब सां पलीअ साहिब जूं तमामु घणियूं ॻाल्हियूं आहिनि, तमामु घणा इहा आहिनि मुज़ाकरा उन ते थियणु खपनि। आउं सम्झां थो हिकिड़े लफ़्ज़ में अची सघे थो इहो सॼो शख़्स, उनजो नालो तव्हां ॾियो इनक़लाबी रिवायत। इनक़लाबी रिवायत? हा, हू रिवायत बि हो, नई रिवायत विझी वियो। सिंधी औरतुनि खे सुजाग करण वारी रिवायत इन खां वल कान्हे। मूंखे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा चयो त अहिड़ो को माण्हू असां वटि बि हुजणु खपे जीअं पलीअ साहिबु सिंधियाणी तहरीक खे तयारु कयो, तीअं जेकर असां बि पंहिंजे पीपल्स पार्टी में औरतुनि खे इन नमूने तयारु कयूं। साॻे नमूने जहिड़े नमूने सां हिन नज़रियाती कारकुन पैदा कया, जहिड़े नमूने हिन हिकिड़ी ॿी अहम ॻाल्हि आहे जेका अॼु मां करणु चाहियां थो। पलीअ साहिबु हथियारनि जे ख़िलाफ़ हो, हथियारबंद जिदोजहद जे ख़िलाफ़ हो। उहे हथियार शागिर्दनि में, उहे हथियार गलनि में, उहे हथियार गिटनि में केरु बि इस्तेमालु करे उन्हनि जे ख़िलाफ़ हो। इन करे उहो रुगो अलिफ़ तंज़ीम इस्तेमालु करे उनजे ख़िलाफ़ रुगो न हो, पर कराची शहर में बि को करे उनजे बि ख़िलाफ़ हूंदो। हिकिड़ी ॻाल्हि। ॿियो पलीअ साहिब जी मूंखे पर्सनल हिकिड़ी ॻाल्हि यादि आहे। मूं चयो साईं ऐं पेटे अलफ़ में फलाणी पार्टियूं जेके आहिनि उन्हनि घोड़ा डोड़ाया आहिनि, असांखे छा करणु खपे। पलीअ साहिब जी हीअ ॻाल्हि फयाज़ तव्हां ॿुधो, चई त जेके प्रोफेशनल ऑर्गेनाइज़ेशन आहिनि न, उन्हनि में पॉलिटिक्स करणी न खपे। अच्छा। ऐं उन्हनि में माण्हुनि खे छॾे ॾिजे त उहे पंहिंजे हिसाब सां पंहिंजे इदारनि खे मज़बूत कनि। बाक़ी उन्हनि में जेके बि सेबता माण्हू तव्हां सम्झो था, उन्हनि खे टारगेट करे तव्हां पंहिंजो नज़रियाती साथी बणायो। हू शागिर्दनि में बि शागिर्द तहरीकुनि जे ईअं हवाले सां हामी न हो, या ट्रेड यूनियन में मज़दूरनि सां, पेटे अलफ़ में उस्तादनि सां, डॉक्टरनि, ॿियनि प्रोफेशनल इदारनि में हुनजो ख़्यालु हो त इदारा हलणु खपे। पर सिंधी शागिर्द तहरीक जे नाले में शागिर्दनि जी हिकिड़ी मुनज़िम तहरीक तुंहिंजी क़यादत में पंहिंजो थी, ऐं जेका तव्हां चओ था त हथियार न खणंदा हुआ, हथियारनि जूं सलामी बि पलीअ साहिब खे आयूं, न सिर्फ़ु छोकिरनि ॾिनियूं पर भेनरुनि असांजनि ॾिनियूं। सभु कुझु थियो। असल ॻाल्हि इहा आहे त हिकिड़े हंधि ते पलीअ साहिब जी ॻाल्हि न बि मञी वेंदी। हेलो। हिकिड़े मौक़नि ते पलीअ साहिब जूं ॻाल्हियूं न बि मञियूं वेंदियूं। मतिलबु केरु न मञींदो हो? पार्टी पोइ फ़ैसिलो कंदी हीअं थियणु खपे। इहो मां छाकाणि त मां जीअं तव्हां ख़ुशकिस्मत इंसानु आहियो, ईअं मां बि हिकिड़े ख़ुशकिस्मत इंसाननि मां आहियां। 90 जे ॾहाको जेको आहे पलीअ साहिब जे पंहिंजो साए में असां बि रहिया आहियूं काफ़ी वेझो ऐं काफ़ी वॾो अरसो। पर उन वक़्तु त असां उहा पार्टी न ॾिठी जेका पलीअ साहिब जे फ़ैसिलनि जे ख़िलाफ़ु बीह सघे। उहो तव्हां चओ था न उहा न ॾिठी, असां त उहा ॾिठी न। थोरो फ़र्क़ु कान्हे, अॻिते शयूं रहंदियूं आहियूं न। मिसाल पलीअ साहिब विरसे जे ख़िलाफ़ आहे न। पार्टी जे अंदरि फ़ैसिलो थियो आहे, असां तॾहिं पार्टी में न आहियूं, मूंखे पर ख़बर सॼी आहे। मूं पाण पलीअ साहिब खां पुछो, तव्हां असांखे सबक़ ई विरसे जे ख़िलाफ़ु ॾिनो, पोइ तव्हां पंहिंजे पुट जे हिमायत में हीअ ॻाल्हि कीअं कई? उनजो हुन जवाबु हीउ ॾिनो त जंहिं वक़्तु अयाज़ लतीफ़ अवामी तहरीक में आयो मथे, उन वक़्तु अयाज़ जहिड़ा माण्हू सीनियरनि में हुआ ई कोन। हा, हुनजो ओपन मौक़िफ़ चई आहे मुंहिंजी मजबूरी। हाणे इन में तव्हां हुन ते तनक़ीद बि करे सघो था
न पर उनखे पंहिंजी हयाती में करेक्ट बि कई, न न न उनखे वरी पंहिंजी हयाती में करेक्ट बि कयईं, सही फ़ैसिलो उहो हुयो या हू हुयो। हा पलीअ साहिबु जेको मतिलबु आहे त अयाज़ जे बारे में जेकॾहिं उनखे आणण में पलीअ साहिबु रोल अदा कयो त अयाज़ जे बारे में इंतिहाई एग्रेसिव मौक़ुफ़ इख़्तियार करण में बि पलीअ साहिबु पाण अग्राही कई। लिखत में यस, पब्लिकली। हा हा लिखत में। वॾी महिरबानी डॉक्टर अयूब शेख साहिबु, तव्हां असांखे जॉइन कयो ऐं हिन अॼोके ॾींहं ते सिंध जे हिकु नामियारे स्कॉलर, सियासतदान, मुफ़क्किर, अदीब, शाइर आहे ऐं जदोजहदनि जे अॻुवाण रसूल बख़्श पलीओ साहिब जे बारे में असां सां गुफ़्तगू कई। नाज़रीन, वक़्फ़ो वठूं था, वक़्फ़े खां पोइ मोटी जी गुफ़्तगू अॻिते वधाईंदासीं। गॾु रहिजो।